खैरपुर वेझो भिति किरण सबब जख्मी थियल नौजवान फौत थी वियो आहे। तफ़सील वधीक मालूम कयो था सैफ उलपोटो का। सैफ वधीक छा तफ़सील आहिनि? जी खैरपुर में भिति किरण सबब जख्मी थियल नौजवान फौत थी वियो आहे। खैरपुर भरिसां ॻोठ कादरबख्श जलबाणी जो रहवासी नौजवान गदा हुसैन जलबाणी जेको कमज़ोर भिति किरण सबब जख्मी थियो हो। ज़ख़्मनि जे पूरे नसण ते सिविल अस्पताल खैरपुर में फौत थी वियो आहे। इन शाहिदनि मूजिब नौजवान घर ॿाहिरियां भिति जे भरिसां बीठो हो त ओचितो कमज़ोर भिति संदसि मथां किरी पई, जंहिंजे नतीजे में हू शदीद ज़ख्मी थी पियो। वाक़े खां पोइ ॻोठाणनि खेसि तकिड़ो सिविल अस्पताल खैरपुर मुंतक़िल कयो हो, जिते डॉक्टरनि संदसि हालत ॻणिती जोगी करार ॾिनी हुई, पर संदसि जान न बची सघी आहे। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त ॻोठ में केतिरी ई पुराणियुनि भितियुनि ऐं घरनि जी हालत ख़राब आहे, जिन जे करे अहिड़ा वाक़िया पेश अचण जो इम्कान रहंदो आहे। समाजी हल्कनि हुकूमत ऐं इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त ॻोठाणनि जी हिफ़ाज़त लाइ ख़तरे वारी हंधनि जी सुञाणप करे फौरी क़दम खयां वञनि, जीअं मुस्तक़बिल में वधीक इंसानी जानियूं ज़ाया थी न सघनि। जी सैफ तफ़सील का आगाह करण जे लाइ अवां जी महिरबानी।